नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरें सिलसिलो जारी है। इन वक्त के पीर जो गोठ में खबर ॾींदा आहियूं त पूरे मुल्क जी पीर जो गोठ में भी अॼु शब बारात इंतहाई अक़ीदत व एहतराम से मल्हाई पई वञे। उन मौके ते वॾी तइदाद में माण्हू कब्रिस्तान ते पंहिंजनि प्यारनि जी कब्रुनि ते रोशनी विझी गुल चाढ़िया। इन हवाले से वधीक तफ़सील ॿुधाए रहियो पीर जो गोठ में अवामी न्यूज़ रिपोर्टर नौमान कासकेली पंहिंजी रिपोर्ट में। जॾहिं त पूरे मुल्क जी पीर जे गोठ में भी शब बारात के मौके ते वॾे तादाद में माण्हू कब्रिस्तान ते पहुची पंहिंजे प्यारनि जे कब्रुनि ते रोशनी विझी गुल चाढ़ण सां गॾु संदसि जी मग़फ़िरत लाइ दुआऊं घुरियूं पई वञनि। शब बारात के मौके ते कब्रिस्तान में सफ़ाई सुथराई रोशनी लाइ ख़ुसूसी इंतज़ाम कया विया आहिनि। इन मौके ते शहर में पुलिस तरफ़ां सिक्योरिटी जा इंतज़ाम भी सख्त कया विया आहिनि। कैमरामैन टीम सां गॾु नौमान ख़ास के लिए अवामी न्यूज़ पीर जो गोठ। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।